मेहर में एसयूपी ऑफिस का घंटाघर चौक ताईं एसयूपी अगवाणी ने आबादकारनि पारां रैली कढी वई ऐं सीएनजी अॻियां इंडस हाईवे रोड ते ज़रई पाणी जी खोट भाण ऐं विच ब्लैक ते विकिरो ककोल जी खाटी न थियण ख़िलाफ़ एसयूपी ज़िले सदर सिकंदर अली सोढर मोहम्मद उमर तीवणो ऐं ॿियनि जी अगवाणी में धरणो हंयो ऐं बाद में रैली जी सूरत में 3 किलोमीटर पैदल मार्च करे घंटाघर चौक ते पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एसयूपी अगवाणनि चयो त ककोल भाउ जी खाटी अॻे साल बि सही न थी हुई ऐं हाणे बि इरीगेशन वारा चवनि था त ककोल भाउ जी सफ़ाई थियल आहे। असां सदन खां पुछण था चाहियूं त ककोल भाउ जी कहिड़े हंधि खाटी थी आहे। उन मौक़े ते एहतिजाज में आयल आबादकारनि जो त पाणी पहुचण खां अॻु ई डीलरनि ॿिज ऐं भाण महांगा करे छॾिया आहिनि जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। सिंध हुकूमत हर भेरे चवंदी आहे त भाण वफ़ाक़ी हुकूमत महांगो करे छॾियो आहे जेकॾहिं ईंदड़ छंछरु ताईं ककोल भाउ जी खाटी पुछड़ी ताईं न कराई वई ऐं पाणी जी खोट ख़तमु न कई वई त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।